ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन। कराची में अमन अमान जी सूरत हाल ऐं मुहर्रम हराम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में IG सिंध कमिश्नर सखर, एडिशनल घरू सेक्रेटरी शरीक कराची ऐं हैदराबाद जा एडिशनल कमिश्नर ऐं एडिशनल IG कराची जी भी शिरकत। इजलास में सिक्योरिटी खे यकीनी बनाइण लाइ जोड़ियल एक्शन प्लान जी मंज़ूरी ॾिनी वई। मुहर्रम हराम दौरान गॾियल फ्लैग मार्च ऐं स्नैप चेकिंग खे वधीक मुअसर बनाइण जो फ़ैसिलो। ब्रेकिंग न्यूज़ नाज़रीन जेका हिकु दफ़ो ॿीहर दोहराईंदा हलूं। कराची में अमन अमान जी सूरत हाल ऐं मुहर्रम हराम जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में IG सिंध कमिश्नर सखर, एडिशनल घरू सेक्रेटरी शरीक कराची ऐं हैदराबाद जा एडिशनल कमिश्नर्स ऐं एडिशनल IG कराची जी भी शिरकत। इजलास में सिक्योरिटी खे यकीनी बनाइण लाइ जोड़ियल एक्शन प्लान जी मंज़ूरी ॾिनी वई। मुहर्रम हराम दौरान गॾियल फ्लैग मार्च ऐं स्नैप चेकिंग खे वधीक मुअसर बनाइण जो फ़ैसिलो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।